मिन शैतान रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां तव्हां दोस्तनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं, अॼु तव्हांखे असां हिकिड़ो नुस्ख़ो ॾींदासीं। पेट जूं मुकमिल बीमारियूं, गैस, बादी, कब्ज़, हर शइ खे अल्लाह ताला तव्हांखे शिफ़ायाब कंदो। ऐं हे हिकिड़े क़िस्म जो ईअं सम्झो त तव्हांखे हिकिड़ी जादुई फकी आहे। बसि तव्हां इहो खाईंदा वेंदव ऐं रिज़ल्ट थरे जो थरे तव्हांखे मिलंदो त चवंदो ॼण असां जादू कयोसीं। हाणे उन में तव्हां उनजा अज़ा लिखो त उन में हिकिड़ी वडफ़ जेका आहे उहा 100 ग्राम, ऐं मिठी सोढा 10 ग्राम, कारा मिर्च 2 ग्राम, नंढा फोटा 25 दाणा, वॾा फोटा 5 दाणा, माना उनजी कण कढंदव, ॿियो सॼो फोटो न विझंदव, उनजे अंदरूं कण जेका आहे उहा कढंदव। ऐं मिश्री 50 ग्राम। इन सभिनी खे कुटे सूफ़ ठाहियो। हर मानीअ जे मथां नंढो चमिचो चांहि वारो जेको आहे उहो खाओ। इंशा अल्लाह ताला तव्हांखे एॾी फ़रत ईंदी जो तव्हां चवंदो त वाक़ई हीअ को जादू आहे, बाक़ी हीअ फकी न आहे। हाणे मुंहिंजा दोस्त